बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अज असां ईसी क्लास के हवाले से यानी जो असो 12 किताब आ उन हवाले से असां हिकड़ी सीरीज़ शुरू कयूं था। यानी उनमें जेके भी लेसन्स जेके भी सबक उन्हनि ते असां डिस्कस कंदासीं। अज असां सबक पहिरियों पढ़ंदासीं, पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल के सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन के भी प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सके। याद रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हां हिन वीडियो के पसंद कंदव त पंहिंजे दोस्तनि सां भी ज़रूर शेयर कजो त जीअं वध खां वध दोस्त इन मां फ़ाइदो हासिल करे सघनि। जॾहिं असां पहिरियों सबक पढ़ूं था त पहिरें सबक में असांजो जेको कंटेंट आहे या जेको असांजो सबक आहे उन में खट जो ज़िक्र आहे। हाणे ही जेके भी निशानियूं आहिनि इन्हनि खे असांखे सम्झणो हूंदो आहे। असुल ॻाल्हि इहा आहे त असां पहिरियुनि क्लासिस में भी इहा शइ डिस्कस कंदा आहियूं त भई मेन जेको हूंदो आहे उहो अखर जो सुञाणणु हूंदो आहे। अखर जो सुञाणणु ऐं उन खां पोइ अखरनि जा जेके आवाज़ आहिनि उन्हनि खे मैच करणो हूंदो आहे। हाणे जीअं जेकॾहिं असां हिजे करणु सिखंदा आहियूं त हिजे करण खां बहितर आहे त असां उन्हनि अखरनि जा आवाज़ सम्झूं। जीअं हाणे पहिरियों असांजो अखर अचे थो ख ट। हाणे जेकॾहिं असां हिनखे हिजे था कयूं खे ज़बर ख टे ज़बर ट खट, साॻी ॻाल्हि थी वई। पर जेकॾहिं असांखे ख़बर हुजे त ज़बर जे आवाज़ में जीअं असां खे खे पढ़ंदासीं त असां ख करे पढ़ंदासीं ऐं टे खे पढ़ंदासीं त ट करे पढ़ंदासीं। आवाज़ सिंपल आहे, यानी ख ट। उन खां पोइ जॾहिं असां अॻिते पढ़ूं था हये ज़ेरा ही अलिफ ज़बर अ। हाणे असांखे ख़बर आहे त हये ज़ेरा सां जेको आवाज़ निकिरंदो उहो ही ईंदो ऐं मथां अलिफ ज़बर अ आहे त अ जो आवाज़ ईंदो ही अ। उन खां पोइ वरी ख ट, यानी खे ज़बर ख टे ज़बर ट खट, साॻियो ई आवाज़ थी वेंदो। पर जेकॾहिं असां चऊं ख ट आवाज़ सिंपल थी वियो। उन खां पोइ अलमद आ हये हे आ हे, यानी आ असांखे ख़बर आहे त जॾहिं अलमद आ जो आवाज़ ईंदो आहे त उहो आवाज़ मथे खणी वेंदा आहियूं ऐं हये हे जो आवाज़ हूअं ई हे थींदो आहे, जीअं आ हे। यानी इहे भी जेके भी असांजा अखर आहिनि इन्हनि अखरनि जा जेके आवाज़ आहिनि उहे असां मैच करे उन्हनि जा आवाज़ इस्तेमालु करे रीडिंग कंदा आहियूं। हाणे हेठियां जी मिसाल ॾिसो त ख ट। हाणे ख ऐं टे खे जॾहिं अलॻि कयूं था त इन्हनि जा आवाज़ पढ़ूं था त ख ट। इन्हनि खे जॾहिं असां मिलाईंदासीं त खट। या वरी जीअं ही अ, साॻियो ई आवाज़ अचे थो, या आ हे। हाणे अलमद आ हे ऐं ये साॻियो ई आवाज़ निकिरंदो असांजो। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको ॿियो लफ़्ज़ अचे थो प ग। हाणे असां जेकॾहिं पे ज़बर प गे ज़बर ग त बि असांजो पग थींदो, पर जेकॾहिं असां प ग चवंदासीं त बि उहो ई आवाज़ निकिरंदो। हये ज़रा ही अलिफ ज़बर अ हीअ उहो साॻियो ई आवाज़ आहे असांजो। इन ते बार बार असां कहिड़ो डिस्कस कयो वेही करे, यानी उनखे त असां सम्झी वियासीं। उन खां पोइ वरी पग साॻियो ई अची वियो, पे ज़बर प गे ज़बर ग। हाणे जेकॾहिं हिजे नथा कयूं त आवाज़नि जी असांखे ख़बर आहे प ग, साॻी ॻाल्हि थी वई। आहे अलमद आ हये हे उहो ई साॻियो ई लफ़्ज़ सॼो रिपीट थी वियो। यानी उहे जेके साॻा लफ़्ज़ रिपीट थियनि था त उन्हनि खे त बार बार वर्जाइण जी ज़रूरत कोन्हे। इन जे करे जीअं पग हीअ पग आहे। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ अचे थो न थ। हाणे असां हिन जा जॾहिं आवाज़ मिलायूं था त नून ऐं थे जा आवाज़ गॾु था कयूं न थ। साॻियो ई लफ़्ज़ ॿियो अचे थो ही अ, हये ज़ ही अलिफ ज़बर अ हीअ। हाणे हीअ लफ़्ज़ जिथे बि लिखियलु हूंदो हुनजो उहो ई आवाज़ निकिरंदो। वरी साॻियो ई न थ नून ज़बर न थे ज़बर थ। अलमद आ हये हे आहे उहो ई साॻियो ई लफ़्ज़ टियों दफ़ो रिपीट थिए थो। जॾहिं असां हिकिड़ो दफ़ो हिनखे सम्झी छॾींदासीं इहो ई आहे लफ़्ज़ जिथे बि इस्तेमालु थींदो असां हुनखे इन ई अंदाज़ में पढ़ंदासीं। यानी इन्हनि में बि असां ॿ या टे अखर मिलाए हुननि जा आवाज़ ठाहींदा आहियूं। जीअं नून ऐं थे खे मिलायोसीं, हे ऐं ये खे मिलायोसीं, होॾे अलमद आ हे ऐं ये खे मिलायोसीं, यानी साॻा ई आवाज़ असांजा निकिरी करे उहो ई आवाज़ असांजो ठही साम्हूं अची थो वञे। उन खां पोइ वरी ॾिसो था प ट। हाणे पे ऐं टे गॾु थी विया पट प न। अगरि पे ज़बर प नून ज़बर न चवंदासीं त बि असांजो उहो ई लफ़्ज़ थींदो पन। पर जेकॾहिं असां हिजे खां बग़ैर ई पढ़ूं त असां हुननि जा आवाज़ इस्तेमालु कंदासीं। या वरी गे ज़बर ग नून ज़बर न गन। हाणे गन जेकॾहिं हिजे था कयूं त बि उहो ई मक़सदु निकिरंदो, पर जेकॾहिं ग न यानी ज़बर जा आवाज़ कढूं त बि साॻियो ई इस्तेमालु आहे। उन खां पोइ वरी खप खे ज़बर ख पे ज़बर प खप। हाणे खे हाणे इन्हनि जा बि आवाज़ इहे ॿ आहिनि, यानी ख ऐं इन्हनि खे जॾहिं असां गॾाईंदासीं त साॻियो ई असांजो आवाज़ निकिरंदो। यानी मेन जेको असांजो मक़सदु आहे चवण जो त जेकॾहिं असां हिजे खां बग़ैर आवाज़नि जो इस्तेमालु कयूं त उहो असांजे लाइ अञा वधीक ईज़ी थी पवंदो।